वज़ीर आज़म शहबाज शरीफ आज़ाद कश्मीर वारी सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार कंदे सख़्त नोटिस वठी छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पुरअमन एहतजाज जो हर शहरीअ खे आइनी ऐं जमहूरी हक़ आहे। तंहिं हूंदे बि एहतजाज कंदड़नि खे अवामी अमन खे नुक़सान पहुचाइण खां पासो करणु घुर्जे। हुकूमत हमेशह पंहिंजे कश्मीरी भाइरनि जे मसइले खे हल करण लाइ तयारु आहे। एहतजाज में पेश ईंदड़ वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कई वञे। बलोचिस्तान के इलाइक़े ओथल वेझो तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ऐं ट्रक में टक्कर थी पियो। नतीजे में 6 मुसाफ़िर फ़ौत ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। एसएसपी लसपेला मूजिब हादसे में ॿार ऐं औरतूं बि ज़ख़्मी थियूं आहिनि। मुसाफ़िर कोच पंजगोर खां कराची वञी रही हुई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ के सलाहकार ऐं सेनेटर राणा सनाउल्ला चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के डेटा ते सख़्त एतराज़ आहे। डेटा की तस्दीक थियण खां पोइ तब्दीली कयूं ईंदियूं। पीपल्स पार्टी हुकूमत जो हिस्सो न आहे, पर संदसि हिमायत पार्टी सां गॾु आहे। ॿिन्ही पार्टी हिक ॿिए जो एहतराम करण ऐं तनक़ीद ऐं दंदचक करण खां बचाव ते इतफ़ाक़ कयो आहे। सिंध हुकूमत बंद पयल स्कूलनि खे खोलण लाइ 10,000 खां वधीक उस्तादनि जी बदिली वारो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। तालीम खाते जे तर्जुमान मूजिब उस्तादनि जी घुर्ज ऐं स्कूलनि जी ज़रूरतुनि समेत शादी पॉलिसी तहत 10,490 उस्तादनि जी बदिली कई वई आहे। SRT तहत बदिली करे 1,320 बंद पयल स्कूल ॿीहर खोलिया वेंदा। बदिली पॉलिसीअ सां 1,550 स्कूलनि में उस्तादनि जी खोट पूरी थींदी। व्हाइट हाउस के तर्जुमान मूजिब गज़ा अमन मंसूबे के हवाले से वाशिंगटन में अहम सिफारती सरगर्मियों तेज़ कयूं वयूं आहिनि। गॾियल क़ौमुनि जे अॻुवाणनि सां मुशावरत जारी आहे। गज़ा अमन मंसूबो हसास आहे। गज़ा सां लाॻापियल फ़ैसिला इलाक़ाई इस्तेकाम सां जुड़ियल आहिनि।